जेके मस्जिद जे दीवार ते आयो मेहरबानी करे अंदर अचो। सब बाहर जेके आयो सब अंदर अचो। शाबाश सब ईदिल हुर्रिल मुहज्जलिन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व तरश शम्स इज़ा तलअत तज़ावरु अन कहफ़िहिम ज़ातल यमीन व इज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ातश शिमाल व हुम फ़ी फ़ज्वतिन मिन्हु ज़ालिक मिन आयातिल्लाह मन यहदिल्लाहु फ़हुवल मुहतद व मन युद्लिल फ़लन तजिद लहु वलिय्यन मुर्शिदा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो, अल्लाह जा लख शुक्राना जो अज भलारी रात में एक अल्लाह जे कामिल वलीअ जे पाक दिहाड़े में रब असांखे हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी आहे। अल्लाह जे वलीअनि जा आस्थाना रब जे रहमतुनि जे नुज़ूल जूं जायूं हूंदियूं आहिनि। जिते वलीअनि जूं मज़ारूं हूंदियूं आहिनि उते अल्लाह जो नूर वसंदो आहे, रहमत जो नुज़ूल थींदो आहे ऐं बरकतुनि जो हुसूल थींदो आहे। जेकी उन्हनि आस्थाननि ते ईंदा आहिनि उन वलीअनि जे सदके उन्हनि जे मथां बि अल्लाह जी रहमत जा ककर वसी वेंदा आहिनि। भला न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो? अल्लाह ज़बान ॾिनी अथव त ॻाल्हायो त सही न। पासे सां आहे कब्रिस्तान, तव्हां त जेर आहियो, तव्हां त ॻाल्हायो न। प्यारा दोस्तो, असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जा वली शान वारा, वलीअनि जो रब मान मर्तबो मथां ऐं बुलंद कयो आहे। वली ज़ाहिरी ज़िंदगी में हुजे तॾहिं बि उन मज़ा रहमत ऐं बरकतुनि जो हुसूल थींदो आहे, पर जे मज़ार में हुजे त उतां कब्र मज़ा बि फैज़ ॾींदो आहे। छो त वली मरंदा न आहिनि, वली पंहिंजे कब्रुनि में बि ज़िंदा हयात। अल्लाह जे वलीअनि जे निगाहुनि में असर हूंदो आहे, उन्हनि जे बुक खणण दुआ घुरण में तासीर हूंदी आहे, उन्हनि जे बदन सां लॻण वारे कपड़नि में बि शिफ़ा ऐं रहमत हूंदी आहे। वली जे घर ते चार घड़ियूं वेहे उन घर ते बि रब जी रहमत वसंदी आहे। जे गलीअ मां अल्लाह जो वली गुज़री वञे उन गलीअ ते बि रब जी रहमत वसंदी आहे। वली जे मज़ार में दफ़न थिए क़यामत ताईं उन कब्र जे मथां रब जो नूर वसंदो रहंदो। छो त इहे आम माण्हू न आहिनि, अल्लाह जा दोस्त आहिनि। सुभान अल्लाह। को के वॾेरे जो दोस्त, को के अमीर जो दोस्त, को के ऑफिसर जो दोस्त, के वकील जो दोस्त, वज़ीर जो दोस्त, पर जेको अल्लाह जो दोस्त हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं MPA साहब साईं मोहतरम अब्दुल अजीज जो संगती हुजे
खानपुर वारा ख्याल कंदा बाहे वडेरे जो माण्हू आ हर को ख्याल कंदो त बाबा हे साहब जो माण्हू आ हे सूबेदार जो माण्हू आ पर भाग त उन्हनि जा जेके अल्लाह जा दोस्त सुभान अल्लाह सुभान अल्लाह आहे न उन्हनि जो शान आहे न उन्हनि जो दर्जो जेको वलियनि जे शान खे मञे रब उन्हे खे बि शान वारो बणाईंदो सुभान अल्लाह पर जेको अल्लाह वारनि जे शान खे न मञे इहो हिते बि मरदूद महरूम रहंदो त आख़िरत में बि महरूम रहंदो जेको वलियनि जे शान जो मुनकिर आहे सुभान अल्लाह अल्लाह जो शुक्र आहे असां सुन्नी आहियूं अहले सुन्नत आहियूं असां वलियनि जे शान खे मञण वारा सुभान अल्लाह सुभान हिकिड़ो भेरो वरी बि चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हांजा थक लाहींदो खतीब आले सुन्नत बुलबुल बाग़े रिसालत हजरत अल्लामा मौलाना साईं हाफिज अली साईं वेठो आहे मजलिस में साम्हूं वेठो आहे इंशाअल्लाह तव्हांजा थक लाहे छॾींदो कुरान ऐं हदीस मां तव्हांखे वलियनि जो शान ॿुधाई सुभान अल्लाह मूं साईं खे अर्ज़ु कयो त साईं मूंखे हींअर वरी मातली वञिणो आहे मूंखे इजाज़त ॾियो त पहिरीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे पाक कलाम जा कहफ सूरत जी आयत नंबर 17 मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे सुभान अल्लाह ॿुधंदव रब जो क़ुरान ॿुधंदव वलियनि जो शान सुभान अल्लाह रब तो फरमाए वतर शम्स इदा तलअत तज़ावर अन कहफिम ऐं जे तू सिज खे ॾिसंदे त उन्हनि जे ग़ार खां कतराए लंघे थो वञे साॼे पासे खां सिज कतराए लंघी थो वञे वइज़ा ग़रबत तक़रिदुहुम ज़ात शिमाल ऐं जेॾी महिल सिज लहे थो त उहो पासड़ो वठी खॿे पासे ॾांहुं गुज़री थो वञे वहुम फी फजवतिन मिन्हु उहे ग़ार जे खुले छत जे हेठां खुली जाइ ते सुतल आहिनि मतां उन्हनि खे सिज जो काढ़ो तपश उस ऐं गर्मी उन्हनि ते पवे उन जे करे सिज पासो वठी रस्तो मटाए गुज़री थो वञे सुभान अल्लाह ज़ालिक मिन आयातिल्लाह इहा ॻाल्हि अल्लाह जे निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे मन यहदिल्लाह फहुवल मुहतद जेके अल्लाह हिदायत ॾे इहो हिदायत वारो आहे सुभान अल्लाह जेके रब हिदायत ॾे इन खे ई हिदायत नसीब थींदी वमन युदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थी वियो जेको रस्ते खां फटकी वियो जेको वाट खां हटी वियो न उन जो वली ॾिसंदे न उन जो मुर्शिद ॾिसंदे या कुरान जी इन आयत जी लफ्ज़ी माना हुई हाणे इन जो तसव्वुर समझो त इहा आयत जो मक़सद छा आहे कंहिंजे बारे में आई आहे त सिज रस्तो थो मटाए सिज पासो ॾेई गुज़री थो वञे इहो शान कंहिंजो आहे जेके अल्लाह पंहिंजी निशानी थो करार ॾे सुभान अल्लाह इहो वाक़ियो आहे असहाबे कहफ जो असहाबे ॻाल्हायो चओ असहाबे कहफ माना ग़ार वारा 6 ॼणा हुया या 7 ॼणा हुया या 8 ॼणा हुया ऐं हिकिड़ो उन्हनि सां गॾु कुतो हुयो इहे अल्लाह जा वली हुया ख़ुदा जा दोस्त हुया ज़ालिम बादशाह हुयो उन खां पंहिंजो ईमान बचाए उन ज़ालिम बादशाह चयो त तव्हां इस्लाम खे छॾियो तव्हां दीन खे छॾियो अल्लाह जी पूॼा रब जी वहदानियत खे छॾियो इन्हनि असहाबे कहफ चयो असां सिर त कटाए सघूं था पर पंहिंजे रब जो दीन नथा छॾे सुभान अल्लाह अल्लाह जो हुकुम मिलियो न त पंहिंजो ॻोठ छॾे वतन
रतन छॾे निकिरी पओ सुभान अल्लाह पोइ ये छॾणा हुया या 7 या 8 हीअं हलिया त इन्हनि सां गॾु उन्हनि जे पुठियां हिकिड़ो थनार बि निकितो सुभान अल्लाह असाबे काब चयो त असां त वञूं था रब जे हुकुम सां धनार तूं छाजे लाइ चईंदे तव्हांखे दीन प्यारो आहे त मूंखे बि दीन प्यारो आहे सुभान अल्लाह जे रब खे तव्हां मञो था उन रब जे मञण वारो मां बि आहियां हाणे मूंखे महिरबानी करे छॾियो न पाण सां गॾाए वठी सुभान अल्लाह जेॾी महिल थराड़ हलियो त थनार सां गॾु वरी उनजो कुतो बि हुयो सुभान अल्लाह कुते जी मालिक सां मोहबत हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे ॿाराणी जा माण्हू आहियो जेॾी महिल मालिक हलियो न त कुतो बि उन्हनि जे पुठियां हली पियो पोइ असाबे काब चयो धनार खे त तूं जो हली थो हे तुंहिंजो कुतो बि पुठियों थो हले हे भौंकंदो असां ज़ाहिर थी पवंदासीं असां राति जो निकिता आहियूं त जीअं केरु ॾिसे न दिकियानूस बादशाह खे ख़बर न पवे राति जो निकिता आहियूं हे कुतो जो निकिरंदो भौंकंदो त ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी धनार चयोसि मां कुते खे मोटायां थो वापसि वरायां थो कुते खे धनार हकल ॾिनी त कुता वापसि वञ असां सां गॾिजी न हल त कुते ज़बान इंसान वांगुरु ॻाल्हायो सुभान अल्लाह चईं जेकॾहिं तव्हांखे दीन प्यारो आहे तव्हां निकिरो था त मां बि उन रब जो पूजारी आहियां मां बि सुभान अल्लाह धनार चयो तूं भौंकंदे रड़ियूं कंदे तुंहिंजी आदत आहे कुते जो कमु भौंकण आहे जेको मां वहाबी न आहियां जो अलाह वारनि सुभान अल्लाह अलाह वारनि ते भौंकंदा आहिनि वहाबी मां वहाबी न आहियां जो वलीअनि ते भौंका सुभान अल्लाह तव्हां चवंदो चुप त मां बि चुप तव्हां वेहंदो त मां बि वेहंदुसि तव्हां हलंदो त मां बि हलंदुसि जाने तव्हां ताॾे मां सुभान अल्लाह साईं हाणे 7 ॼणा उहे 8 धनार 9 वरी कुतो बि गॾिजी पियो हलंदे हिकिड़े गार में आया इहो वाक़ियो आहे तुर्की जे मुल्क जो तुर्की उहो गार तुर्की जो शहर आहे अफसस उहो अफसस जो शहर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो सुभान अल्लाह उहो गार बि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां उन गार में अंदर वञी उहा जाइ जिते असां बि का बि वेठा हुआ लेटिया हुआ उहा बि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो सुभान अल्लाह हिकिड़ी किताबनि जी ॻाल्हि हूंदी आहे न ॿी वरी जेका माण्हू ॾिसे अखियुनि सां अखियुनि में ऐं कननि में बि 4 आङुरियुनि जो मुफ़ासिलो आहे जाशे माण्हू कननि सां ॾिसे सां अखियुनि सां वञी कननि सां ॿुधे सां अखियुनि सां वञी ॾिसे मां बि सोचियो त क़ुर में जेको वाक़ियो आयो आहे गार जो त गार मथो खुलियो आहे सिज मथो थो गुज़रे पर उन ते तिड़को नथो अंदरि अचे सिज जो ताव नथो अंदरि अचे उस नथी अंदरि अचे मां चयो इहो बि मां अखियुनि सां वञी ॾिसां सुभान अल्लाह हितों भाड़ा किराया भरे अफसस जे शहर में इहो गार वञी ॾिठुमि गार पासे में दहाने खां मस्जिद ठहियल आहे उते नमाज़ पढ़ियमि पोइ गार जे दहाने मां अंदरि दाख़िल थियुसि चुर्रा गार वर वकड़न वारो रस्तो आहे अंदरि हलंदे हलंदे जेॾी महिल गार जिते असां बि कब सुता हा न वञी उहे गार में जेॾी महिल वियुसि त मथो छत खुलियल हुजे सुभान अल्लाह पासे सां हेॾो बि ढकियल चइनी पासनि नो ढकियल पर विच छत ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह अंदरो मां घिड़ी आयुसि उहो गार जो मुंहुं बि सोढ़ो अंदरि गार बि सोढ़ो पर जिते सुम्हण जी जाइ हुई न उहो कुशादी जाइ मथो छत खुलियल हुजे आसमान नज़र पियो सुभान अल्लाह छो त माण्हू जो अंदरि वञे गार में त साह मुंझंदो खुट थींदी साह खे ॿूसट थींदी
तंहिंजे करे रब उन्हनि खे गार अहिड़ो ॾिनो जेको मथो खुलियल हुयो सुभान अल्लाह ताज़ी हवा अंदर अचे पई ताज़ी हवा अंदर अचे पई सुभान अल्लाह पर हाणे मथो हीअ गार खुलियल आहे सिजो भरंदो आओ भर खां लहंदो काॾे आहे ॻाल्हायो जेॾी महिल मंझंदि टाक ते अचे न त उहो तिड़को अंदर पवे या न पवे उस अंदर अचे या न अचे हाणे अंदर जेको खुलियल जाइ आहे उते हे सुता पिया आहिनि अंदर वञी सुता ऐं जेको कुतो आयो न उहो गार जे मुंहं ते वेही रहियो कुते जो कमु आहे पहरेदारी ॻाल्हि मज़ेदार आहे थोरो तवजो ॾियो त मां कुतो गार जे दर ते हीअं कई जो अॻियां ॿ पेर हीअं अॻिते फैलाए पोयां पेर पोइते अॻियां पेर हीअं अॻिते करे हीअं लेटी पियो ॾाटो हीअं अॻिते रखियईं हाणे इहो जीअं कुतो वेठो न इन्हे जो वेहण रब क़ुर में बयान कयो सुभान अल्लाह वकल्बुहुम बासितुन ज़िराअह बिलमसीद उन गार जे मुंहं ते कुतो अॻियां पेर विछाए वेठो आहे अॻियूं टंगियूं टिखियूं करे वेठो आहे उन जो वेहण जो अंदाज़ रब क़ुर में बयान कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ॾिसो न हिते जेकॾहिं मां तव्हांजे साम्हूं मस्जिद में वेही कुते जी ॻाल्हि कयां चवंदा यार साईं दिलि पर साईं आयो आहे मातड़ी मजो रुॻो कुतनि जूं ॻाल्हियूं वेठो थो करे ॻाल्हि वणंदी पसंदि न ईंदी पर क़ुर में लिखियो पियो आहे सुभान अल्लाह छो त हे आम कुतो न आहे वलियनि सां गॾु लुकण वारो कुतो सुभान अल्लाह वलियनि जो पंहिंजो न आहे वलियनि सां जेको थनार गॾिजी हलियो आहे न उन थनार जो कुतो आहे कुते जो वेहण रब क़ुर में बयान कयो हाणे हाफ़िज़ जेॾी महिल तरावीहूं पढ़ंदा न तरावीहुनि में क़ुर पढ़ंदा न त क़ुर में इहे पढ़ंदा वकल्बुहुम बासितुन ज़िराअह बिलवसीद सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं क़ुर पढ़ो न अखर अखर जूं 10 लेखियूं काफ लाम बे हे मीम कल्बुहुम 5 अखर 50 लेखियूं सुभान अल्लाह ते जो नालो वठण सां 50 लेखियुनि जो सवाब छो त आम कुतो न आहे वलियनि जे पुठियां लॻण वारो मोहबत रखण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो था न वलियनि सां मोहबत रखे त उन कुते खे उन जे वेहण खे उन जे हलण खे अल्लाह क़ुर में बयान करे पर इन ई आयत जा आख़िरी लफ़्ज़ आहिनि रब फरमाए थो वमन युदलिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा जेको गुमराह थी वियो न उन जो न वली हूंदो न मुर्शिद हूंदो इहो फटकी वियो रस्ते खां हटी वियो इहो तड़जी वियो थिड़ी वियो थापड़जी वियो रस्ते खां हटी वियो जेको इंसान हुजे वलियनि खां हटी वञे क़ुर फरमाए थो गुमराह हुआ गुनहगार आहे बदकार आहे पर वलियनि सां पुठियां लॻी पवे उन कुते जी वाखाण क़ुर थो अल्लाह सुभान अल्लाह मां को शेर नथो पढ़ा को गज़ल मौलूद नथो पढ़ा का हदीस का रिवायत नथो बयान कयां नेश पेश क़ुर जी आयत थो बयान कयां सुभान अल्लाह अल्लाह वारनि सां निस्बत वलियनि जे पुठियां हलण वारे कुते खे रब छा मान ॾिनो छा इज़त छा मर्तबो ॾिनो पर आख़िर आयत में रब जो फरमाए जेको वलियनि जो दर छॾे ॾिए न वमन युदलिल इहो गुमराह अथव इहो भिटकियल अथव केरु भिटकियल आहे फलन तजिद लहू वलियन मुर्शिदा जंहिंजो वली न आहे जंहिंजो मुर्शिद न आहे सुभान अल्लाह पुट वली मुर्शिद असुल अरबी लफ़्ज़ आहिनि पर असां सिंधीअ में बि इहे लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं सिंधीअ में बि मुर्शिद वली सॾींदा आहियो न सॾींदा साईं मुंहिंजो मुर्शिद फलाणो साईं मुंहिंजो मुर्शिद काज़ी बुरहानुद्दीन मुंहिंजो मुर्शिद सुभान अल्लाह साईं असांजो वली आहे परियाणी वारा पीर वली आहिनि काज़ी बुरहान वली आहे फलाणो बुज़ुर्ग मुंहिंजो मुर्शिद
फलाणो मुर्शिद मुझो फलाणो वली सुन्नी सुन्नी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुन्नी पीरन वारा वलीअन वारा मुर्शिदन वारा कुरान फरमाए तो जेके गुमराह थी विया आहिनि जो वली मुर्शिद न हूंदो माना सुन्नी गुमराह न आहे सुन्नी हिदायत जे हक़ वारे रस्ते ते आहे छो त सुन्नी पीर मुर्शिद वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे कुत्तो वेठो गार जे दर ते ऐं हे वली सगोरा हलिया विया गार में अंदर उहो अंदर जेको मैदानड़ो हुयो न उन में सुता छो त ॿाहिरि मथां हवा फिज़ा अचे पई ताज़ी ताज़ी हवा हीअं सुता हाणे सुम्ही जो पिया त हिननि खे निंड अची वई अल्लाह ताला हिननि ते निंड मुसलत कई निंड में पइजी विया पर निंड हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो महीनो साल 2 साल 4 साल 5 साल न 309 साल सुभान अल्लाह चओ घणो यादि बीहंदव घणो 309 साल जेको सुम्ही पिया ॿुध हाणे माण्हू जो सुम्हंदो आहे तव्हां बि सुम्हंदा आहियो पोइ जेॾी महिल पासो तपंदो हींअर त उहो ई गर्मी जी मौसम आहे पासो तपंदो न त पोइ वरी चिंगी पासो वराईंदो ज़िक्र वारो बानो चवंदो अल्लाह जो नालो वठी पासो वराईंदो साॼे ते सुतल आहे खाॿे ते सुम्हंदो या सिधो सुम्हंदो ऐं सतोरा वरी ऊंधा भागो ॾींदा आहिनि न निभागो ॿार पीखे में पधरो सुमारी से सिधो त थी पियो हूंदो ऊंधो न सुम्हंदा कयो ऊंधो सुम्हणु शैतान जो सुम्हणु आहे मोमिन बानो हे जेको खॿो पासो आहे न इहो हेठि करे सॼो पासो हेठि खॿो पासो मथे हुजे किबले ॾे मुंहुं करे सुम्हणु इहो मदीने वारे साईं जी सुन्नत आहे हाणे हे जो सुम्ही पिया अल्लाह हिननि खे निंड ॾिनी 309 साल हाणे सुम्ही जो 309 साल पिया त पासो बि तपे या न मुआ कोन हुया चेहरा हुया अल्लाह तो फरमाए व तहसबहुम ऐकाज़न वहुम रुकूद तू समझंदे त ये जागंदड़ आहिनि पर ये निंड पिया आहिनि सुभान अल्लाह परे खां ॾिसंदे त ॼण जागनि था पर मां रब जो ऐलान कयां त इहे सुतल आहिनि वहुम रुकूद ये निंड में हुया भला जो सुता पिया हा पासा जो तपन वनुकल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातल शिमाल रब जो फरमाए त मां अल्लाह पाण पंहिंजे कुदरत वारे हथनि सां उन्हनि जा पासा पियो वरायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुल्लो सुतो पियो आहे त ज़ाल बि कोन थी संभाले लहेसि त को थकिजी पियो हूंदो को पासड़ो वरायासि ज़ाल बि संभाल नथी लहे पुट बि संभाल नथो लहे पर हिननि जो पासो थो तपे अल्लाह तो फरमाए वनुकल्लिबुहुम ज़ातल यमीन असां पाण उन्हनि जा पासा पिया वरायूं सुभान अल्लाह आहे न शान आहे न वलियनि जो शान जे सुम्हनि त पासा अल्लाह पाण वराए आहे न वलियनि जो शान सुभान अल्लाह पर ॻाल्हि अजब जहिड़ी ते क़ुरान ॿी कई आहे सुभान अल्लाह जेका असुल मुंहिंजी मौज़ू आहे व तरे शम्स इज़ा तलत तू सिज खे ॾिसंदे जेॾीमहिल हीअं उभरे थो न जेॾीमहिल मथां थो अचे छत खुली पई आहे हाणे तिड़को ईंदो गर्मी ईंदी काढ़ो थींदो उस थींदी खानपुर वारो तव्हांखे पाण ख़बर आहे उस जी 40 जी मां हिते ई ॼाओ आहियां खानपुर में सुभान अल्लाह मूंखे बि ख़बर आहे हितां जो उस जी जेॾीमहिल हीअ तिड़को मथां अचे उस मथां पवे त माण्हू जो बदन पखिड़जी वेंदो आहे काढ़ो तपाईंदो आहे बदन खे बेकरारी लॻंदी आहे उस खां माण्हू वञी के वण जो पाछो ॻोल्हींदो को छपर का छांव का मन बहान गर्मीअ में माण्हू पाण खे उस खां बचाईंदो आहे हाणे हे जो सिज मथां अचे त तिड़को पवे या न पवे उस अंदर लॻे या न लॻे
पो रब जो फरमाए त मूं सिज के हुकुम ॾिनो जेॾीमहिल ओभर जो हीअं अची न मथों अची त हीअं कतराए पासड़ो वठी वियो सुभान अल्लाह न सम्झ ॻाल्हि न त सुभाणे अल्लाह रड़ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट मुंहिंजी उमिरि 56 साल है मूं कॾहिं बि सिज खे कोन ॾिठो आहे जो रस्तो मटाए हितां हीअं अचे पियो वरी हीअं कतराए हेॾो हीअं मटिजी वञे सुभान अल्लाह वरी हेॾो अचे त हीअं पासड़ो वठी हीअं तिरछो तिरछो थी हीअं लंघी वञे सुभान अल्लाह सम्झो वाले न सम्झो सुभान अल्लाह सूरह यासीन में रब फरमायो आहे वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम सिज पंहिंजे मुक़रर रस्ते ते हले थो पियो या ग़ालिब हिकमत वारे रब जी तक़दीर आहे इंच सूत बि पंहिंजे रस्ते खे न छॾींदो आहे सियारे उन्हारे जो जेको रस्तो सिज जो रब ठाहियो आहे उन ते हलंदो आहे काॾे बि साॼे खाॿे न तजावुज़ कंदो न हेॾे वेंदो न होॾे वेंदो सुभान अल्लाह बुढ़े गाड़ियों घणा 25 अरब हजार न 25 अरब सितारा है हिकड़ी गैलेक्सी में पर इन्हनि जो कॾहिं बि टकराव न थियो आहे कुल्लुन फी फलकिन यसबऊन हर सितारो हर सयारो तरे थो हले थो पर रस्ता मुक़रर आहिनि हर को पंहिंजे पंहिंजे रस्ते ते थो हले को बि रस्ते खां हटे नथो जे हटनि त एक्सीडेंट थी वञनि हादसा थी वञनि जेकॾहिं चंड ऐं सिज टकराइजे त क़यामत अची वञे मुंहिंजा दोस्तो जे सितारा टकराइजनि निज़ाम तरहम बरहम थी वञे सिज जो रस्तो जुदा चंड जो रस्तो जुदा मरीख़ जो रस्तो जुदा मुश्तरी जो रस्तो जुदा हर हेडियस कामेट हर के जा सितारनि जा सयारनि जा रस्ता जुदा जुदा आहिनि सिज पंहिंजे जुदा रस्ते ते हली रहियो आहे कॾहिं बि हेॾे होॾे न हटियो आहे न मटियो आहे न रस्तो छॾियो अथई बसि सिज जी तारीख़ में इहे 309 साल अहिड़ा आया जॾहिं असाबे कहफ ग़ार में सुतल हुया जेॾीमहिल सिज मथों ईंदो रब जो हुकुम मिलंदो कतराए वञ पासड़ो वठी वञ रस्तो छॾे मथों पासे सां लॻे वञ जीअं मुंहिंजे वलीअनि खे उस न थिए कारो न थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब जो निज़ाम आहे निज़ाम शमसी उन्हें में फेर फार न थींदी आहे हर को सितारो सयारो पंहिंजे मुक़रर रस्ते ते हलंदो आहे पर जे वलीअनि जी ॻाल्हि हुजे त अल्लाह पंहिंजे दोस्तनि जे लाइ पंहिंजे वलीअनि जे लाइ पंहिंजे कुदरत जो निज़ाम मटाए छॾींदो सिज जो रस्तो मटाए छॾींदो हिकिड़ो ॾींहुं न 2 ॾींहं न हफ़्तो महीनो साल न 309 सालनि ताईं सिज केॾी महिल साॼे खां कतराए पियो वञे केॾी महिल खाॿे खां नटाए पियो वञे जीअं वलीअनि ते उस न पए उन्हनि जे वजूद खे तकलीफ़ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह आहे न वलीअ जो शान आहे न अल्लाह जे दोस्तनि जो मान हा मुल्ले खे कहिड़ी ख़बर त वलीअ जो शान ओ मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ वलीअनि जो शान वाला वधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते ओ वलीअ सगोरा वारिस आहिनि धरती संदन हवाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखते उन्हनि जे नाले ओ वलीअनि जी मोहबत उल्फत समूरो सवाब आ मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आ ओ वलीअनि जो शान वाला वधायो बाबा मुल्ला जो लाए छाते अल्लाह जो लाए छाते मगज़ थियो ख़राब ओ वली
जो शान आला वधायो वहाबा है मुला जो अलाए चाहते मगज थियो खराब तू न मञी थो भली न मञ पर असां त मञंदा आहियूं यारी वारे यार संदो सभु खीर वंडींदा आहियूं ओ तू न मञी थो भली न मञ पर असां त मञंदा आहियूं यारी वारे यार संदो सभु खीर वंडींदा आहियूं दिल पर साईं ते कावड़ कन था लचन खराब मुला जो लाए छाते मगज थियो खराब ओ वलियन जो शान वधायो वहाबा है मुला जो अलाए चाहते मगज थियो खराब मुला जो अलाए चाहते मगज थियो खराब सुभान अल्लाह ही अल्लाह जे दोस्तन जो शान अल्लाह जे वलियन जो मान उन्हनि जे सदके रब पंहिंजो निसाम दुनिया जो मटाए सुभान अल्लाह मौलाना दीन मोहम्मद वफाई तो लिखे त हिकड़ी माई पई गई दुहे वेठी दीन मोहम्मद वफाई हो गैर मुकल्लिद हुयो उन्हें लिखियो पंहिंजे किताब तज़किरा मशाइर सिंध में त माई पे खीर दुहे हिकड़ो फकीर दुर्वेश ते लॻियो अमा मुसाफिर आया परदेसी आया भूख लगी आ उन लगी आ का खीर पड़ींदी माई का हुजे केड़ाक कि हल हल बोला खीर कोने हल हल बोला खीर कोने तो फकीर चो जे खीर कोने दला कदो मालूम कोन हुंदो वली जा लफ्ज निकता हमारे खीर कोने दला कदो मालूम कोन हुंदो फकीर तो हलियो वियो सैलानी फकीर खुदा जाने किथों जो काडो आयो काडे हलियो वियो बे ॾींहं ते जीअं माल चरण वियो न झंग ॾे शाम थी न माल मोटियो न धनार मोटियो हे माल काडे वियो धनार काडे विया कॾहिं कॾहिं माल वरी जूह खां ॿाहिरि बि निकिरी वेंदो आहे देर में देर मोटंदो आहे साईं सिज लही वियो संजो डरी वियो माल न मोटियो जांच कयूं हेॾो जखरो हेॾो खाटरो हेॾो चौकंडी हेॾो मिलीअ पेर हेॾो मिठे जो वोट काॾे ख़बर ई न पई पए त माल काॾे वियो धनार काॾे वियो सुभान अल्लाह पुछाए बीठा ॾींहुं थियो ॿिए ॾींहं ते ॻोल्हियूं तलाश कयूं न माल जी ख़बर न को धनारनि जी ख़बर ॿ ॾींहं गुज़रिया 4 ॾींहं गुज़रिया 8 ॾींहं गुज़रिया का ख़बर न पई माल मरी वियो ज़मीन ॻी वई आसमान उॾारे वियो काॾे माल वियो का ख़बर न पतो न कुरो न पेर न निशान पोइ ने माई ॻाल्हि कई त यार ॻाल्हि ॿुधो ॻोठ वारो हिकिड़ो दुर्वेश आयो हो मां पई ॾोहां गऊं वेठी मूंखों घुरियईं खीर मूं चयोमांसि मुला खीर कोन्हे पोइ मूंखे चई त खीर कोन्हे दला कंदो माल बि कोन हूंदो चई न ॿेड़ी तो ॿोड़े छॾी त ॻोठ जी हाणे से ॻोल्हियूं फकीर सैलानी अलाए किनो जो काॾे हलियो वियो ॻोल्हियूं तलाश कयूं पर हथ न आयो हफ्ता गुज़रिया महीना गुज़रिया साल पूरो थी वियो वो सैलानी फकीर हलंदे हलंदे साल खां पोइ ने ॻोठ मां अचे लंघियो जेॾी महिल माईअ जी नज़र पई सुञातई एवो साॻियो फकीर आहे ॻोठ वारनि खे ॿुधाईंदो भई जंहिं पिट ॾिनी उहो फकीर इहो अथव सॼे ॻोठ वारा गॾु थिया पटका पोतियूं पलांद मेड़ूं मिंथूं बा फकीर माफ़ कजांइ अब छा आहे चई तो जो माल कोन हूंदो न माल मोटियो न धनार मोटिया सॼे ॻोठ वारनि मिंथूं इलाज कया चई बा घबरायो न अला कंदो माल बि ईंदो सुभान अल्लाह कंदो धनार बि ईंदा सुभान अल्लाह शाम थी अब माल भी मोटी आयो धनार भी मोटी हाणे ॻोठ वारा पिया पुछनि धनारनि कोड़े यारू रमू खमू काॾे विया हो सॼो साल काॾे विया चिचरिया थिया आहियो त साल छाजो सुबुह जो माल काहे विया आहियूं शाम जो मोटा आया आहियूं सुभान अल्लाह
ए अल्लाह जे वली मस्त जी ज़बान मस्त जी जे मस्तन जी ज़बान एडो असर रखे थी त सालिकन जो शान सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी हिकड़ा माण्हू चवंदा ना के वली हुया हाणे कोनन जहिड़ा हूंदा हुया हाणे मरी विया मकबरुनि में इन्हनि में को फैज़ कोन्हे कब्र बाबा काज़ी पुरा लॻे खन मिस्री जूं तड़ूं मिलंदियूं हूं ड्रमियो सेरांदी का गुंदड़े मजा हाणे किथे आ करामतूं ख़त्म थियूं पुट वली मरंदा न आहिनि सुभान अल्लाह। जे अखियूं हुजनि न हींअर वञी ॾिस त हज़रत काज़ी बुरहानुद्दीन अॼु बि हयात ज़िंदा नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक शान औलिया। खुदा जो कसम आ अॼु तव्हांजी हीअ मजलिस ॾिसी तव्हांजी हीअ महफ़िल ॾिसी अॼु काज़ी बुरहान सोणो बि ख़ुशीअ में सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह मुरीद हुया हज़रत मियां महमूद बोड़न लाखेरनि वारो हे खैरपुर नाथन जा जो बाईपास आहे न इन जे साम्हूं अथव दरगाह बोड़ा लाखेर साईं जो नालो मियां महमूद ॾाॾा साईं मुंहिंजो ॾाॾो जो नालो हो काज़ी खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह मुरीद हुया मियां महमूद साईं जा ॾाॾा साईं बयान कयो त मुर्शिद मियां महमूद साईं सां गॾिजी निकितासीं काछे जे सफ़र में सियारे जी मौसम हुजे हलंदे हलंदे काछे में हिकिड़ी जाइ ते आयासीं सीउ बि हुजे सर्दी बि हुजे फतूहल शाह जो दाइरो काछे में अथव फतूहल शाह जे दाइरे में पहुतासीं साईं फरमाए त हाणे राति पइजी वई आहे रातिड़ी हिते रहूं था सुभाणे अॻिते मंज़र कंदासीं राति रही पिया सीउ हुजे सिजल चौपड़ियूं वेठा हुजनि काठियूं बुज़ुर्ग जी कब्र जेका आहे न उन जे पासे में झंगवा वण आहिनि उन ते काठियूं ढेर पियूं आहिनि पर बुज़ुर्ग जो चवणु आहे त मुंहिंजे दरगाह जी केरु बि काठी न खणे जेको काठी खणंदो हुनखे नुक़सानु थींदो या टंग भॼेसि या बांह भॼेसि या अखि निकिरेसि नुक़सानु ज़रूरु थींदुसि बुज़ुर्ग जो चवणु आहे त मुंहिंजी दरगाह जी काठी केरु न खणे मियां महमूद साईं चयो मुरीद खे भाउ सीउ लॻो पियो आहे काठियूं ढेर पियूं न तूं खणी आ कुझु काठियूं त हथड़ा सेकियो फ़कीर वियो काठियुनि जी हड़ ॿधई सुकल काठियूं पियूं हुजनि ढेर उनजी ॻंढ ॿधई जेॾी महिल खयई त कब्र मां हकल थी हूं जो थी त हिनखे ॾकणी अची ॾके पियो उहा काठी उते छॾियईं पोइ हिते भॻो मियां महमूद साईं खे चई साईं बुज़ुर्ग ॾाढो जलाली आहे मां भरी ॿधी बुज़ुर्ग हूं करूं कयूं हूं मुंहिंजो त साह पियो वञे चई यार तूं त को सफ़ा बुज़दिल आहीं वरी फरमाए पुट पियो केरु वेंदो काठियूं खणी अचे ॿिए फ़क़ीर चयोसीं मां थो वञा उहो वियो उन वरी हड़ ॿधी काठियुनि जी जेॾी महिल हीअं खयईं मथे भरी मथे कयईं त कब्र मां हकल थी वरी हुनखे ॾकणी वधी काठी छॾे वञी टे फ़कीर विया खाली मोटिया हज़रत मियां महमूद साईं जलाली बुज़ुर्ग हुयो उथियो कावड़ में उथी वञी पाण वॾी हड़ ॿधई वॾी हड़ काठियुनि जी ॿधी जेॾी महिल खयईं त कब्र मां हकल थी त मियां महमूद साईं चयो फिटण तूं मरी वियो आहीं त लालच नथो छॾे डायमंड कट्स डायमंड हीरो हीरे खे कटींदो आहे ताक़त ताक़त खे मोह ॾींदी आहे हू कब्र वारो वली हुयो त हे बि मर्द जवान हुयो सुभान अल्लाह पर वे फिटर तूं मरी वई त लालच नथो छॾी मां हेर काठियूं खयूं थो वञा जेको वणे थो कर काठियूं खणी आयो बाहिड़ी ॿारियूं हथ सेकियऊं संजो टरियो सोमाणी नमाज़ पढ़ी वेठा संजो टरियो त हेॾो हिकिड़ो माण्हू पियो अचे मानियुनि जो थहो हुजेसि चौरी खीर जी हुजेसि सुभान अल्लाह अचे बुज़ुर्गनि जे अॻियों रखे वाह हे हथ लाको ताज़ियूं ताज़ियूं गरम मानियूं बाफ़ पई निकिरे सियारे जी मौसम ताज़ी मानी बुज़ुर्ग मियां महमूद पुछो वाह पुट केरु आई मानी ताज़ी किथों आंदी अथई चईं मां हिन फतूहल शाह जे दायरे जो ॿोहारीदार आहियां दरगाह जो खातिम आहियां हींअर वञी सोमाणी पढ़ी सुतुसि सो बुज़ुर्ग ख़्वाब में आयो मूंखे चई त मुंहिंजा महिमान आया अथई दरगाह ते उन्हनि खे मानी जल्दी कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जी अगणो असांखे काठियूं खणण न पियो ॾिए हाणे वरी मानी थो कराए अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दार वली मरंदा न आहिनि हिकिड़े घर मां हिजरत करे ॿिए घर में वेंदा सुभान अल्लाह अल्लाह जा दोस्त मरंदा न आहिनि ख़ुदा जा वली पंहिंजे कब्रुनि में बि हयात हूंदा आहिनि जेकॾहिं अख हुजई दीद हुजई त अॼु बि वञी ॾिस त अल्लाह जा दोस्त पंहिंजे कब्रुनि में हयात सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सुभान अल्लाह ये अल्लाह जा वली है ये असहाबे कहफ अजे थकायो दबा सुभान अल्लाह चवो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये अल्लाह जा वली है इन्हनि जा नाला ॿुधाया आहिनि सुभान अल्लाह हिकिड़े जो नालो आहे यमली खा ॿिए जो नालो आहे मक्सल मीना टे जो नालो आहे मरतूस चौथे जो नालो आहे दबदनोश पंजे जो नालो आहे मरतूनस सुभान अल्लाह इन्हनि जे कुत्ते जो नालो आहे कितमीर ये अल्लाह जा वली इन्हनि जा नाला बि फैज़ वारा तफसीर सावी वारो थो लिखे त जेकॾहिं पोख तव्हांजी सुठी न थींदी हुजे इहे नाला कागज़ ते लिखी सुभान अल्लाह कुत्ते समेत कितमीर नालो असांजे काब जा नाला लिखी काने खे चीरे उन में इहो कागज़ हीअं लॻाए ऐं उन पोख में इहो कानो खोड़े छॾियो त उहा ज़मीन जेका कलराठी आहे ख़ैराबाद आहे इन्हनि नालनि जे बरकत सां आबाद थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेका पंज मण थी ॾिए सां चिरे बुखरार ॾींदी जेका चिरे बुखरार सां चिरे बखरार ॾींदी सुभान अल्लाह भांडे में अन्न रखियो आहे कुआ हिन जीत हिन सुरो नुक़सान था कनि ज़्यान था कनि ये नाला लिखी उन भांडे में रखो कुआ भॼी वेंदा जीत भॼी वेंदा तव्हांजी अन्न मिल्कियत दौलत सलामत रहंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबे कहफ जा नाला लिखी पंहिंजे घर जे दर ते लॻाए छॾियो तव्हांजो घर बाहि जे सड़ण खां महफ़ूज़ ॿोॾ जे ॿुॾण खां महफ़ूज़ धाड़ेल जे फुरण खां महफ़ूज़ चोर जे खाट रोहण खां महफ़ूज़ सुभान अल्लाह वलियनि जे नालनि में फैज़ आहे वलियनि जे नालनि में फैज़ आहे मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तव्हांजी सात सनत न आहे हिकिड़ा माण्हू वीचारा मुक़दर जा हिकिड़ा भाग भक्त वारा जिते वञनि त ऊंधा कम बि सिधा हिकिड़ो माण्हू पियो चए साईं सोन में हथ धो जा त मिटी थी पवे जे कम में हथ धो जा सिधो कम ऊंधो थी थो पवे साईं हाणे का महिरबानी कयो मुझे ये दुआ दे से तो वनी पढ़ हला कंदो सणाई थी रे सुभान अल्लाह मुझा दोस्तों जो मुकद्दर नहीं जेंदी चामस सही नहीं ये नाला असहाबे काफ जा लिखी पान सा गड पटुअ में खीसे में तावीज करे पान सा रखे सुभान अल्लाह अल्लाह उन्हें जी चामस जोर करे छदींदो सुभान अल्लाह सन्मु खुरण तो वनी
सोरो राजी न तो जे सोरो राजी आदोरी ससुर उठी वेंदी आ सुभान अल्लाह ये असाबे काफ जा नाला लिखी पंजे खीसे में विझी खणी वञो रुठल पर्ची वेंदा सन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सफर में निकली सफर में इम्कान मता को धारेल फुरे मता को नुकसान थे मता को हादसो एक्सीडेंट जो डपुआ ये नाला मुबारक लिखी पाण सा गॾु खणी वञ चोर जे चोरी का धाड़ेल जे फुरण का जमीन आसमान जे हादसन का रब तो के महफूज करे सुभान अल्लाह जर जो पानी मिठो नाए खूह खोटी तो बोरिंग करी तो जर मिठो न थो निकरे ये पाक नाला लिखी कागज ते उन्हें में अंदर विच इन्हें नालन जे सदके रब खारे पानी के मिठो करे सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अन्यम पसा चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह रब तो फरमाए त 309 साल ये खार में सुतल हुआ व तर शम्स इज़ा तलात तज़ावर अन कफ़िम ज़ातल यमीन सुभान अल्लाह सिज मथों अचे वरी पासड़ो वठियूं हलियो वञे अल्लाह जे प्यारनि खे का तकलीफ़ न पहुचे इहो छाजे करे रब फरमायो ज़ालिक मिन आयातिल्लाह या अल्लाह जे निशानियुनि मां हिकु निशानी आहे वलियनि जो शान या रब जी निशानी आहे अल्लाह जी आयत आहे अल्लाह जी कुदरत जो ज़हूर अल्लाह जे दोस्तनि जे ज़रिए थींदो आहे सुभान अल्लाह वलियन जो शान बयान करे 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 अगते रब फरमाए तो मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद जंहिंखे अल्लाह हिदायत जे इहो ई हिदायत वारो अथव इहो हिदायत वारो आहे जंहिंखे रब पंहिंजी दोस्ती पंहिंजी विलायत जो ताज पहिराईंदो आहे इहो ई हिदायत वारो आहे पोइ अॻिते रब फरमाए थो वमन युदिलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थी वेंदो आहे जेको भटकी वेंदो आहे उन जो न को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो जेकॾहिं तव्हांजो पीर मुर्शिद वली अथव त तव्हां भागवान सुभान अल्लाह मुबारक आहे जो तव्हांजो मुर्शिद कामिल आहे सुभान अल्लाह पर जंहिंजो मुर्शिद न आहे न जिते भी तुझी दिल कढे जिते बाकी दो हुजई को न को मुर्शिद जरूर वठजा मल्ला शेख लहूफ शेख हो शैतान जंहिंजो मुर्शिद न आहे उन जो मुर्शिद शैतान हूंदो आहे वो वली वठंदो या शैतान जा मुर्शिद हां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह पूछे के रब जा वली बनदा है इन्हनि जो जागण भी रब खे वणंदो आहे पर इन्हनि जो सुम्हण भी रब खे वणंदो आहे सुता से सुहने निंड इबादत जन जी कोन पे पढ़ियूं इबादत कोन पे कयूं सुता पिया हुया पर इन्हनि जो सुम्हण भी रब जी इबादत हुयो
उन्हनि जे सुम्हण में भी इन्हनि जा पासा अल्लाह पाण वराए पियो। पर जे वली जागंदा आहिनि त उहे गिफ़लत में न हूंदा, हर घड़ी रब जो ज़िक्र कंदा आहिनि, रब खे यादि कंदा आहिनि। वलीअ जी निशानी इहा थई, वलीअ जी पहिरीं अलामत इहा थई जो वली अल्लाह जो ज़िक्र घणो कंदो आहे। ला इलाहा सुहाग निंड्रू कंदे न मिले। अल्लाह जो कुर्ब रब जी दोस्ती निंड्रन सां न मिलंदी आ। जाग तल गई भाग। सुभान अल्लाह। यो रस्तो रब जी दोस्ती जो अज भी बंद न थियो आ। अज भी रस्तो खुलियो पियो आ जो वहे सो लहे। अज भी जो रब जी बंदगी कंदो आ, रब जे हुजूर में जागंदो आ, ज़िक्र कंदो आ, इबादत कंदो आ, रब उन के अज भी पंहिंजी दोस्ती जो ताज पहिरायो। सुभान अल्लाह। बेटा ही फरमाए तो जाग तो लगी भाग। को छा था चओ? भला सॼी ज़िंदगी न जागे, साल जूं हिकिड़े 5 रातियूं थई। 5 मदीने वारे साईं फरमायो 5 रातियूं साल जूं जेको जागे उन जे मुर्द दिल खे रब जियारे छॾे थो। सुभान अल्लाह। 5 रातियूं साल जूं जेको जागे अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे दोस्तनि में लिखाए थो छॾे। सुभान अल्लाह। ॿुधाया वई 5 रातियूं कहिड़ी ॿुधंदो अमल भी कंदो या इंशाअल्लाह। जेके अमल कंदो हथड़ो तो मथे करो इंशाअल्लाह। साल में 5 रातियूं जागो, रब ताजे सारी जिंदगी जा गुनाह बख्शे छॾींदो। ॿुधाया कयूं 5 रातियूं। हिकिड़ी 15 शबान जी रात जंहिंखे शबे बरात सॾिबो आहे, ईद उल फितर वारी रात। रमजान पूरो थियो, चंड ॾिसजी वियो, शवाल जी पहिरीं रात इहा ईद उल फितर जी रात आ। जेका जागे रब उन जे ज़िंदगी जा गुनाह बख्शे छॾे थो। ऐं 3 रात 8 ज़िलहज जी रात, चौथी 9 ज़िलहज जी रात जेका अॼोकी रात आ। 9 ज़िलहज जी रात ऐं 5 ॾहीं ज़िलहज जी रात जेका सुभाणे रात ईंदी। हे 2 रातियूं अॼोकी रात त हथ में थई, मथों सुभाणे वारी रात उहा भी तोखे नसीब में ईंदी इंशाअल्लाह। ओ अदा ये 5 रातियूं जेको जागे रब करीम उन जो नालो पंहिंजे दोस्तनि जी जमात में लिखाए। सुभान अल्लाह। हिकिड़ी कम जी ॻाल्हि ॿुधायां ॿुधंदो। हे जेको सुभाणे को सिज उभरंदो, सुभाणे जो ॾींहुं थींदो 9 ज़िलहज वारो ॾियारो। मुझे सुने हबीब मदीने वारे साईं फरमायो जेको 9 ज़िलहज जो ॾींहुं इबादत करे, रब जी बंदगी करे, नफली रोज़ो रखे त हिकिड़ो रोज़ो 10,000 रोज़न जे बराबर। सुभान अल्लाह। 10,000 ॾींहं इबादत में गुज़ारी, हेॾो हिकिड़ो 9 ज़िलहज जो ॾींहुं इबादत में गुज़ारी। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त 9 ज़िलहज जो जेको रोज़ो रखे इहो हिकिड़ो रोज़ो 2
सालन जे गुनाहन के मेटे छॾींदो आ सनतुन मादियतुन व सनतुन मुस्तक़बिल हिकिड़ो साल जेको गुज़री वियो ॿियो साल जेको अचण वारो आ इन्हनि ॿिनि सालनि जे गुनाहन खे इहो हिकिड़ो रोज़ो मेटे छॾींदो सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तरगीब तरहीब किताब में इमाम मुंज़री रिवायत होने मदीने वाले ताजदार फरमायो त ज़ुल्हज जूं पहिरियों 10 रातियूं हर रात लैलतुल क़द्र जहिड़ो शान रखे थी। अल्लाह सुभान अल्लाह। उड़ाने जो 8 या बाकी 9 ॾहीं ॿियूं रातियूं त गुज़री वियूं बाकी जेके रातियूं बचियूं आहिनि मल्हाए ॿियूं इंशाअल्लाह इबादत कबी इंशाअल्लाह। तू अञा असाबे काफ़ मां न थियो जो लत कोड़े सुनी पोइ अल्लाह पाणे बाज़ा वराईंदो जॾहिं उन मक़ाम ते पहुती त पोइ तुंहिंजी निंड बि इबादत आहे। हींअर तू जाग रब खे राज़ी कर त अल्लाह तोखे पंहिंजे दोस्ती जो शरफ नवाज़िश फरमाए। साईं फरमाइनि था त 10 ॾिहाड़ा सिलच जा पहिरियां 10 ॾिहाड़ा हर ॾींहुं साल जे इबादत जे बराबरि आहे ऐं 10 सिलच जो हिकिड़ो ॾिहाड़ो 10,000 ॾींहंनि जे बराबरि आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोने हबीब फरमायो त 9 ज़ुल्हज जे ॾींहुं नफली रोज़ो रखो पूरो ॾींहुं इबादत में गुज़ारियो 10 जो ॾींहुं ईद वारो ॾिहाड़ो आहे इहो ॾिहाड़ो अल्लाह जी इबादत में बंदगी में गुज़ारियो रब तव्हांजे सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे। ईद वारे ॾींहं ते भले खां भली इबादत अथव कुर्बानी। साईं फरमाइनि था जेको कुर्बानी तो करे न कुर्बानी जे जानवर खे जेॾीमहिल सीर थी अचे उन जे खून जो पहिरियों कतरो ज़मीन ते किरंदो आहे उन फुड़े ज़मीन ते पुॼण खां अॻु में कुर्बानी करण वारे जी सॼी ज़िंदगी जा गुनाह रब बख़्शे माफ़ करे। साईं फरमाइनि था त कुर्बानी कयो कुर्बानी जे जानवर जे बदन ते जेतिरा वार आहिनि न वार वार जे बदले में तव्हांखे नेकी जो अजुर ऐं सवाब मिलंदो। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾियारे या कुर्बानी इन जी खल इन जा भुज इन जा वार इन जा खुर इन जा पैर इन जा सिंग इहे बि तव्हांजे अमलनि सालियनि में तोरिया सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था ईद वारे ॾिहाड़े ते भले खां भलो अमल आहे कुर्बानी पर इने खां अञा भलो अमल ॿुधायांव। सुभान अल्लाह। असाबनि चयो या रसूल अल्लाह इने खां अञा भलो अमल कहिड़ो आहे कुर्बानी त भलो अमल आहे। साईं फरमाइनि था कुर्बानी खां अञा भलो अमल अथव रिश्तेदारनि सां हली वञी मिलण। सुभान अल्लाह। अज़ीज़न करीबन मिटड़न माइटन जेके रुठल आहिनि उन्हनि खे वञी परचायो अपे सां प्यार सां मिलियो अमड़ जी ख़िदमत कयो चाचो आहे मामू आहे सौट आहे मासात आहे मलवेर पुपाट मारोट जैसा रुठल आयो उन्हनि खे परचायो सिल रानी कयो। ईद जे ॾींहुं भले खां भलो अमल अथव सिल रहमी करण ग़रीबनि जी संभाल। के बुखारे के मानी खारा के उन्यारे के पानी प्यार के सा मुर्की रुगे मिली न तबस्सुम बेअखी का सदका पंजे भाव सा रुगे मुर्की मिली तो जणो उठ खैरात करे। सुभान अल्लाह।
जिसका यतीम बच्चो का बेवा औरता को गरीबा मिस्कीना को सैयदा को आले रसूला वनी उन्हें जी मदद कर इन्हें जड़ो पियो को भलो अमल ना सुभान अल्लाह बस हिकड़ो वाक्यो मां बुधाया पो मां माई के हवाले कंदुस मुझे सोने साईं हाथ दाली अकबर सुधार में जायो सुभान अल्लाह हिकड़ो वाक्यो ता के बुधाया छो त हज जो दिहाड़ो अज हज जो डी हुयो अज अरफात में 60,000 हज अल्लाह कंदो असा सभनी के भी कदे न कदे आमीन या सादत नसीब थींदी आमीन त चो न नियत ही को नहीं जो इंशाअल्लाह हज ते हलंदासी हजरत अब्दुल्ला बिन मुबारक अल्लाह जो कामिल वलिया फरमाए तो मां हज ते हज जा काम अदा कयम तवाफ ज़ियारत कयूं में पो बैतुल्लाह में ही लेटियुस काबे जे हुजूर में ही लेटियुस अख लगी त ॾिसां मलाइका आसमान ता लथा हिकड़े मलाइक चयोबा हेल घणन माण्हुनि हज पढ़ियो बे मलाइक चयो त हेर 4 लख माण्हुनि हज पढ़ियो वरी मलाइक पुछो त घणन जा हज कबूल पिया चई त हिकड़े जो हज कबूल न पियो 4 लख माण्हुनि मां हिकड़े जो हज कबूल न पियो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चो मूंखे ॾाढो सदमो थियो दिल खे दुख पियो थो यार हेॾा माण्हू आया हेॾा पंध करे डूंगर डोरे जबल जागे पंध करे पहुता हिकड़े जो हज कबूल न पियो जे मां इन दुख में हुअसि तेसी मलाइक टियों मथो लथो उन चयो मुबारक 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 4 लखनि जा हज कबूल थी सुभान अल्लाह ॾाढी ख़ुशी थी त हज कबूल पिया त हेठे मलाइक पुछो उन मथे अचण वारे खां त भला ये हज जो कबूल पिया त कहिड़े सबब जे करे चई त दमिश्क जे शहर में अली बिन मुआफिक नाले हिकड़ो शख्स रहे थो उहो हेल हज ते आयो बि न आहे उन खे घर वेठे 4 लख हजनि जा सवाल सुभान अल्लाह सदके रब 4 लखन हजन जा हज कबूल करे सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला बिन मुबारक जो मां उचस शुक्राने जो नफल पढ़म के जे सदके भला हज कबूल त पिया हाने सोच में त गोठ न विंदुस हज जा अहकाम पूरा करे दमिश्क विंदुस इने मर्द जी ज़ियारत कया जेके घर वेठे 4 लख हजन जो सवाल जे हज जा काम पूरा करे सिद्धो दमिश्क जे शहर दे हलियुस शहर दमिश्क में पहुतुस पुछा कि मां हिते को बुजुर्ग को अल्लाह वारो अली बिन मुआफिक जो भाई अली बिन मुआफिक नाले तो को बुजुर्ग वली हिते आई कोन जे को पुछा केर न बुधाए भला इन नाले जो भला को बियो आम मानू जे हां अली बिन मुआफिक नाले एकड़ो मोचिया जुतियों गंढींदो आ बूटन के पॉलिश कंदो आ वो अली बिन मुआफिक नाले मानू हिते रहे थो जे उन सा मिलाए जे वनी वठी विया दमिश्क दी बाजार में तकड़ी विछायूं जुतियों वेठो गंढे मोची ॾिठा अथव न जुती वेठो पियो गंढे माण्हुनि जा बूट पॉलिश पियो करे जो इहो अली बिन मुआफिक मां वञी मिलियो सां मूं चयो मां मके मञा आयो आहियां तुंहिंजो महिमान आहियो चवंदा जे महिमान आई अखियुनि ते भली करे आए उहा पंहिंजो सामान मोचको विधई बुजके में ऐं तॾड़ी वेड़ी मूंखे वठी पंहिंजे घर आयो मूं सोचियो त वॾो आफ़िद हूंदो वॾो ज़ाहिद हूंदो जेके घर वेठे 4 लख हजनि जो सवाब मिलियो आहे राति रहियोसि 2 रातियूं 3 रातियूं पर हिन जी का इबादत मूं न ॾिठी बसि फर्ज़ी निमाज़ पढ़े राति जो सुतो पियो आहे एॾी का वॾी इबादत हिन जी मूंखे नज़र न आई अगर 3 ॾींहंनि खां पोइ पुछो मां बाबा तो को चङो कमु को नेकी जो कमु कयो आहे त मूंखे ॿुधा कि छो थो पुछी कि ॿुधाईंदो साईं सबब पर पहिरीं तूं ॿुधाए ॻाल्हि ॿुधा पोइ तोखे सबब ॿुधाईंदो अली बिन मुआफिक चयो त अब्दुल्ला बिन मुबारक साल थी विया दिल में तांग हुई हज ते वञा सिकंदो हुयुसि त मौला मदीनो ॾेखार मौला हज नसीब कर माल न हो दौलत न हुई मोच को धंधो कया उन मां 4 आना 8 आना 2 आना 6 आना बचाईंदे बचाईंदे हेल साल एतिरा पैसा गॾु थियम जो हज ते जेको काफ़िलो वञणो हो उन्हनि में नालो लिखायो में त काफ़िले वारो जॾहिं वञो त मूं ग़रीब खे बि वठियूं हलिजो
जे हाणे मां ख़ुशीअ में न पियो बापा त हे लाज ते वेंदुसि दुआऊं पियो घुरां मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा जी दुआऊं पियो घुरां त कॾहिं उहे ॾियारा थींदा जो साईं जे दर जी हाज़िरी भरींदुसि हज नसीब थींदो जे हाणे काफ़िले वञण में बस हिकिड़ो ॿ ॾींहं बचो हिकिड़े ॾींहुं दमश्क जी घटी मजा लंघा पियो त अंदरों हिकिड़ो घर हुजे कखां झूपड़ो पत्थर मन उन मां ॿार नंढड़नि जे रोअण जो आवाज़ पियो अचे ॿारड़ा रोअन पिया सॾनि पिया अम्मा असांखे मानी ॾे बुख लॻी आहे अम्मा मानी खारा बुख लॻी आहे वरी हज़रत अली बिन मुआविक़ चयो त जीअं कुने में पत्थर विझी ऐं पंहिंजो देगड़े में ॾोही हलाइजे त पत्थर खड़कंदा आहिनि न इहे कुने मां पत्थरनि जे खड़कण जो आवाज़ ॿुधण में पियो अचे सम्झी वियुसि त या औरत बेवा आई आहे बच्चा यतीम आहिनि मूं उन्हनि जो दर खड़कायो औरत जो आवाज़ आयो केरा जंहिंसां ग़रीबनि जो दर खड़कायो आहे मूं चयो अम्मा तूं ॿुधाए हे ॿारड़ा छो था रोअनि तो छाजे करे ही बेगावत में बचड़ा रोई रहिया आहिनि माई चयो त पुछण वारा मां मिस्कीन सैयद ज़ादी आहियां आले रसूल आहियां मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे ही मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजूं बचड़ियूं यतीम आहिनि टियों ॾियारो आहे असांजे घर में खाधे जी कुझु बि शइ न आहे मां पर्देदार न्याणी आहियां घर खां ॿाहिरि न निकिरंदी आहियां के असांजी संभाल न लधी आहे पाड़े वारनि असांजी ख़बरगिरी न कई आहे इहो पत्थर कुने में विझी घुमायां थी ॿारड़ा रोई रोई नेठि सुम्ही पवंदा हज़रत अली बिन मुआविक़ चयो त मूंखे ॾाढो सदमो रसियो मूं चयो त मूं पैसड़ा गॾु कया आहिनि हज ते वञण जे लाइ हेॾो मिस्कीन सैयदनि जो घर आहे हे ग़रीब आहिनि हिननि वटि अटो न आहे घर में सीधो सामान न आहे बसि मुंहिंजो हज बि इहो आहे मुंहिंजो उमिरो बि इहो आहे घर वियुसि उहे गॾु कयल पैसा हज वारा अटो वरितुमि चांवर वरितुमि खंडु गिहु मिर्च मसाला वखर बेगर वठी कपड़ा लटा ॿारनि जा औरत जा वठी वरी अचे दर खड़कायुमि वरी औरत जो आवाज़ आयो कंहिं दर खड़कायो आहे मूं चयो अम्मा दर खोल ॾेढीअ ते मूं घर जो सामान रखियो आहे पंहिंजे बच्चनि खे रथे खाराए कि हाणे मां ॿाहिरि वेही रहियुसि जीअं बच्चनि जे रोअण जो आवाज़ ॿुधो न हाणे बच्चा खिलनि त पोइ मोटंदुसि जेॾी महिल ॿाहिरों घिटीअ में मां वेही रहियुसि माई अंदरि मानी ठाही तयार कई बच्चनि खे सॾण लॻी पुटड़ा न्याणियूं अचो मानड़ी खाओ त उहे न्याणियूं पियूं चवनि अम्मा असां तेसी मानी न खाईंदियूंसीं जेसी इमे माण्हू जे असांजी संभाल लथी आहे अम्मा ख़ातून जन्नत वटा भॼन मोहम्मद करीम वटा जेसी इन खे बदलो न वठी ॾींदियूंसीं तेसी ताईं असां मानी न खाईंदियूंसीं पोइ न्याणियूं दुआ घुरण लॻियूं अमड़ उन्हनि जी दुआ घुरण लॻी पोइ मुंहिंजी दिलि ख़ुशि थी पोइ मां पंहिंजो हज छॾियो उहे पैसा हज वारा उन ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि जे मथां ख़र्च करे छॾिया इहो मूंखे कमु थियो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जो अली तोखे मुबारक आहे तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो बणियो आहे जो तोखे घर वेठे 4 लख हजनि जो सवाब रब ॾिनो आहे तुंहिंजे इन अमल जे सदके अरफात जे 4 लख हाजुनि जा रब हज क़बूल करे छॾिया आहिनि वदा वो मिठा रब पैसो ॾिनई दौलत ॾिनई ग़रीबनि जी संभाल ल मिस्कीननि जी मदद कर ईद मथों अचे थी पई कंहिंखे कपिड़ा वठी ॾे कंहिंजे घर में सयूं वठी ॾे कंहिंखे मुंहिंजा खंडु मिर्च मसालो वठी ॾे कंहिं ग़रीब जो
चूल्हो गरम कर अल्लाह तुझे मथा रहमत जा वड फुड़ा वसाए ये दिहाड़ा जुलहज शरीफ जा हज जा दिहाड़ा ॿियनि जी हमदर्दी ख़ैर ख़्वाही जा दिहाड़ा हूंदा आहिनि ग़रीबनि जी संभाल लहण जा दिहाड़ा हूंदा आहिनि जंहिंजे दिलि में बाज तरस हया रहम तरस हूंदो आहे उन्हनि ते अल्लाह जी ज़ात बि राज़ी थींदी आहे इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए तव्हां ज़मीन वारनि ते बाज कयो आसमान वारो तव्हांजे मथां बाज रहम कंदो मुंहिंजा दोस्तो मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां मजलिस जारी आहे केर बि उथंदो न इंशाअल्लाह बुलबुले बाग़े रिसालत जूं मिठड़ियूं ॿोलियूं तव्हांखे ॿुधणियूं ॿुधंदव तकरीर सब वेही मोहब्बत सां जलसो जारी रहंदो ॿुधो अल्लाह ताला जल्ल शानो असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाईंदो जन ही महफ़िल मल्हाई आहे ख़र्च कयो आहे अल्लाह उन्हनि जी ही कावश पंहिंजे दर ते क़बूल फरमाए ऐं दुआ घुरो अल्लाह ताला मोहतरम हरदिल अज़ीज़ साहब अब्दुल अजीज के सेहत सलामत अता फरमाए अल्लाह के सेहत कामिला अता फरमाए हिकड़ो फेरो सूरह फातिहा पढ़ो हज़रत मखदूम बुरहानुद्दीन रहमतुल्लाह अलैहि जे रूह मुबारक के ईसाले सवाब कंदासीं उन जे सदके अब्दुल अजीज साहब जे ला दुआ घुरंदासीं सभई वेठा हुजो केर पूछे न